सॼे हथ सां खाइणु सुन्नत आहे। टिनि आङुरियुनि सां खाइजे। हीअ आङूठो अशद विच आहे, ज़रूरत महिल चोथी बि मिलाए सघिजे। पंजनि आङुरियुनि सां खाइणु इहो हरीस माण्हू जो ऐं खाधे खाइण महिल वेहिजे त हीअ खाॿो पेर विछाए हीअं खाइणु सुठो। इन में बि हिकिड़ो राज़ आहे त हे गोटो जेको आहे न हिते हिन पेट ते अचे थो, हिते आंध्रा ऐं कास हूंदो आहे, खाधे वारो मादो इहो हूंदो आहे। इन वेहण सां बि माण्हू घणियूं बीमारियुनि खां बची वेंदो। पाणी पीओ त उनखे अवल ॾिसो पीलो हुजे, मथां उन में पाणी मेरो हुजे, सुठो न आहे। अवल पाणी खे ॾिसो पोइ इहा सुन्नत आहे। खाइण खां पोइ अल्लाह जो शुक्र अदा कयो, शुक्र अदा कयो मुंहिंजा मौला अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमना व सक़ाना वजअलना मिनल मुस्लिमीन। मुंहिंजा मौला तुंहिंजा शुक्राना जो तूं असांखे मानी खाराई, पाणी पीआरियो, तूं असांखे मुस्लमाननि मुंहिंजा बणायो, तुंहिंजा शुक्राना। हिकिड़ी मानी खाई, वरी ॿी मानी खाइणी आहे त घटि में घटि 4 कलाक विच में वक़्तु घणो 4 कलाक। हिन खां अॻु में ॿी मानी न खाओ। हिकिड़ो हमरा हुयो, ॿ मानियूं खाधई, पोइ वरी मथां पाणी पीतो। के माण्हू पाणी जे विच में पीबो आहे, 2 मानियूं खाई मथां पाणी जो पी मूंखे जो वरी 2 मानियूं ॿियूं बि खाधई की हाणे त पाणी विच में घणो खाइण बि बीमारी आहे। ऐं पाणी मानी जे विच में पीअणु सुन्नत आहे। पाणी मानीअ खां अॻु में पीअणु दवा आहे। पाणी मानीअ जे विच में पीअणु शिफ़ा आहे। पाणी मानीअ जे मथां पीअणु बीमारी आहे। ऐं कॾहिं बि मानीअ मां ऐब न कढंदा कयो। मानी जेका अची वई अॻियों तव्हांजे, उहा खाओ, जेतिरी वणे थी ओतिरी खाओ, नथी वणे त न खाओ, हथु कढो, ऐब न कढो, सम्झो था। अलाई मानी अहिड़ी आहे, मानी हीअं आहे, हिन में पंहिंजो लूणु सही कोन्हे, हिन में मिर्च घणा आहिनि, भई तोखे नथी वणे त न खा। ऐं चुप करे मानी खाए, ॻाल्हि ॿोली न करे, वरी 2-3 ॼणा वेठा आहिनि त चुप कयूं वेठो खाए, इहो यहूदियुनि जो तरीक़ो आहे। मानी खाए, थोरी घणी का ॻाल्हि ॿोली, सुठी ॻाल्हि, चङी ॻाल्हि वरी करे, मोमिननि जो तरीक़ो। ऐं राति जी मानी बंदि न कयो। राति जी मानी ॿियो कुझु बि न आहे, 2-3 गिरा मानी जा या खीर जी लप या खजूर जूं 2-3 ॻड़ियूं खाई छॾियो। जेको राति जी मानी नथो खाए उहो तकिड़ो कुराड़ो थी वेंदो, जल्दी पोड़ो थी वेंदो। उहो राति जी मानी न खाईंदो उहो जल्दी पोड़ो थी वेंदो। अल्लाह ताला जी निशान शर असांखे नबवी